इतफ़ाक़ राय थी वियो, ऐलान थी वियो त PDM पार्ट 2 ठहंदी। इलेक्शन खां पहिरीं ई वाज़े हो त PDM पार्ट 2 ठहंदी। मुंहिंजो ख़्यालु हो त 48 कलाकनि में अगरि हीउ फ़ैसिलो न कंदा त पाण में ठहण वारो त पोइ जेको फ़ैसिलो किथां ॿिए हंधि अची वेंदो। त मुंहिंजे ख़्याल ते जेतिरो प्रेशर हो जो राति जो देर सां ओचितो प्रेस कॉन्फ्रेंस थिए थी, जंहिंमें आसिफ़ ज़रदारी साहब, शहबाज शरीफ़ साहब, बिलावल भुट्टो ज़रदारी साहब ऐं ॿिया अॻवान सभु मौजूदु हुआ। उन्हनि चयो त बाबा असीं गॾिजी हुकूमत ठाहींदासीं। हाणे सवाल इहो आहे त जेको नुक़्तो तव्हां खयो त छा पीपल्स पार्टी जा वज़ीर हूंदा न हूंदा, हाणे इहा ॻाल्हि थोरी इररिलेवेंट इन करे थी वई त जॾहिं गॾिजी हुकूमत ठाहिबी त माना तव्हां ट्रेजरी बेंचिस ते वेहंदो, वठो न वठो मिनिस्ट्री पोइ तव्हां मिनिस्ट्री वठो था नथा वठो, तव्हां सरकार जे हर कॉल फेल जा, हर अमल जा तव्हां बराबरि भाङेवार हूंदो, भाईवार हूंदो। पीपल्स पार्टी बि हूंदी, MQM बि हूंदी, जेके बि इतिहादी पार्टियूं आहिनि, हू IPP बि हूंदी। इहे सभु भाङे भाईवार हूंदा जेको शहबाज सरकार कंदी। हाणे वज़ीर केरु थिए थो नथो थिए इहो अलॻि ॻाल्हि आहे। स्पीकर जो उहिदो छॾाइण में नवाज़ लीग कामयाबु थी वई, पर बलूचिस्तान हुकूमत वठण में पीपल्स पार्टी कामयाबु थी वई। हाणे PDM पार्ट 1 ऐं PDM पार्ट 2 में सिर्फ़ु ॿिया बि चेहरा हूंदा, पर हिकिड़ा मुख्य चेहरा घटि आहिनि। हिन दफ़े PDM पार्ट 2 में पाण खे मौलाना फज़ल रहमान जी शिकल नज़र न ईंदी ऐं सदर अख्तर मेंगल जी शिकल पाण खे नज़र न ईंदी, छाकाणि त ॿई मुतासिरीन 9 फरवरी आहिनि। बलूचिस्तान जा समूरा क़ौम परस्त, इवन PK मैप वारा बि उहे बि शामिल न थींदा जी, लेकिन हू त शायदि शामिल थींदा। NPP त कोन थींदी त हाणे ॻाल्हि इहा त मेजर मूं चयो ॿिया बि हूंदा कोई हिकु ॿ, लेकिन ही ख़ुदि JUI फज़ल रहमान साहब ऐं अख्तर मेंगल साहब ख़ुदि मुतासिरीन 8 फरवरी आहिनि जेके इलेक्शन थिया, तंहिंजे करे हू PDM पार्ट 2 में न हूंदा।